नाज़रीन, कंधाकोट जी सिविल अस्पताल इंतजामिया इंसानियत खे लॼाए छॾियो। अस्पताल इंतजामिया शाख मां हथायल औरत जो लाश मुर्दाखाने में रखण बदिरां पधर ते निटण उस में रखी छॾियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही कंदरकोट में इंसानियत के लजाईंदड़ जेको अफ़सोसनाक अमल साम्हूं आयो आहे। कंदरकोट सिविल अस्पताल में जेको आहे त तलाव मां हथ आयल अणसुञातल पीउ औरत जो जेको लाश आहे उहो ज़रूरी कार्रवाई करण जे बजाए औरत जो लाश जेको आहे उनजी तजलील कंदे लाश के अस्पताल जे ॿाहिरि ज़मीन ते रखियो वियो आहे ॾिसण उस में। जॾहिं त लाश जो जेको पोस्टमार्टम आहे उहो बि न कयो वियो ऐं सिविल अस्पताल अमले जे अहिड़े अफ़सोसनाक अमल जे शेरियुनि जेको आहे त उहो सख़्तु लफ़्ज़नि में जेको आहे उहो मज़म्मत कई। उन खां पोइ जेको आहे त हुननि जो इहो चवणु हुयो त जीअरे जेको आहे इंसान खे बुनियादी सिहत जूं सहूलियतूं जेके आहिनि उन खां महरूम त रखियो वियो आहे, पर अफ़सोस आहे त ज़िले इंतिज़ामिया ऐं सिहत खाते जे अमलदारनि जी नाअहली ऐं करप्शन सबबि मरी वियल इंसाननि जी बि जेको आहे उहो बेहुरमती ऐं तज़लील कई थी वञे। हुननि चयो त सिविल अस्पताल में लेडी डॉक्टरियाणियूं ड्यूटियूं न पियूं कनि ऐं लेडी डॉक्टर न हुजण जे करे औरत जो जेको लाश आहे उहो पोस्टमार्टम न थी सघियो ऐं लाश जेको आहे अस्पताल जे अमले पारां जेको आहे मुर्दा खाने में रखण जे बजाए उनखे ॿाहिरि निटण उस में ज़मीन ते रखियो वियो आहे। ऐं जेको जंहिंजी जेको आहे जेतिरी मुज़म्मत कजे उहा घटि आहे। हुननि शहर जे सुञाण दुरियनि ऐं उनखां अलावा जेको आहे हीउ वाक़ियो जेको आहे हीउ अमल जेको आहे सोशल मीडिया ते बि जेको आहे उहो रखियो वियो ऐं उते जेको आहे काफ़ी शहरनि जेको आहे जिन अमल खे निंदियो आहे ऐं उन्हनि इहो ई मुतालबो कयो त सरकारी अस्पताल जे अमले ऐं लेडी डॉक्टराणी जेके ड्यूटियूं नथा कनि पिया उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे त फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अहिड़े वाक़े जो जेको साम्हूं अचण खां पोइ जेको आहे डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी उहो कंदरकोट अस्पताल सिविल अस्पताल अंदरि लावारिस ॼाणियल लाश जी बेहरमती जो जेको आहे उहो नोटिस वरितो आहे ऐं नोटिस वठंदे DHO खे फौरी तौर ते इंक्वायरी करे लाॻापियल अमले ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई करण जी जेका हिदायत कई आहे। हुन इहो बि चयो आहे त वाक़े अंदरि जेके मुलवस अमलो आहे उन ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई जेको आहे उहा कई वेंदी। जी गुलाम रसूल, तव्हांजी महिरबानी।